दावत इस्लामी जे सूबाई अॻुवाण आज़म अत्तारी चयो आहे त शरीयत दीन जे आलिमनि खे बादशाहनि जी हेठाई करण या संदनि बिना जवाज़ साराह करण खां मना कयो आहे, जंहिंजो सबबु संदनि आॾो हक़ चवण में रुकावट ॿुधायो वियो आहे। हू दावत इस्लामी जे मदनी मर्कज़ फैज़ान मदीना में थींदड़ हफ़्तेवार इज्तिमा में बयानु करे रहियो हो। हिन चयो त हक़ चवणु, हक़ ते क़ाइमु रहणु ऐं हक़ जो साथ ॾियणु मुस्लमान जी ज़िमेवारी आहे। हिन इहो बि चयो त हर उम्मतीअ खे ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार ऐं शफ़ाअत जी ख़्वाहिश हर वक़्तु रखणु घुरिजे। इहो तॾहिं थींदो जॾहिं असांजे दिलनि में इश्क रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आख़िरत मोचारी करण लाइ दावत इस्लामी जे मदनी माहौल में तालीम ऐं तरबियत ॾिनी वञे थी, जंहिं लाइ दावत इस्लामी जे इंतिज़ाम हेठि हलंदड़ इदारा जामियतुल मदीना, मदरसतुल मदीना, दारुल मदीना ऐं हफ़्तेवार इज्तिमा बहितरीनु मौक़िया आहिनि। हिन इहो बि चयो त इहे चारई इदारा दुनिया ऐं आख़िरत संवारण जो मौक़ो फ़राहम कनि था। माज़ीअ में बुज़ुर्ग ऐं आलिम क़ुर ऐं हदीसूं सिखण ऐं ॿुधण लाइ 100 किलोमीटर पंधु करे वेंदा हुआ, जॾहिं त अॼु जे जदीद दौर में दावत इस्लामी उन खे आसान करे छॾियो आहे। इन करे असांखे दावत इस्लामी जे मदनी माहौल मां फ़ाइदो वठणु घुरिजे। हिन वधीक चयो त दीन जूं ज़रूरी ॻाल्हियूं सिखणु हर मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे। इज्तिमा में तालका निगरान मुख़्तियार अली करमी हफ़्तेवार ज़िक्रो विर्द करायो, जंहिं बाद इज्तिमाही दुआ घुरी वई।